रानीपुर मां के ख़बर ॾींदा हलो। मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ अल-निसा वेलफेयर फाउंडेशन पारां रानीपुर में ग़रीब मिसकीन औरतुनि जे घरनि में पाणी पीअण वारा नलका मुफ़्त लॻाया विया। उन मौक़े ते अल-निसा वेलफेयर फाउंडेशन सिंध जे चेयरपर्सन मैडम शाहिदा भेलार चयो त असांजी इहा कोशिश हूंदी आहे त असां सिंध जे हर मिसकीन ग़रीब औरत ऐं बेवा जी हर क़िस्म जी मदद कयूं, जंहिंमें ख़ासि करे पाणीअ जा नलका, सिलाई मशीनियूं, कपिड़ा, राशन वग़ैरह। उन वधीक चयो त मां सिंध जे शहरनि ॻोठनि में रहंदड़ सरहदी वारनि खे अपील थी करियां त अवां वधि में वधि पंहिंजे शहरनि, ॻोठनि ऐं पाड़ेसरनि जो ख़्यालु रखो ऐं उन्हनि जी ख़ुदा कारण मदद कयो ऐं अवां बि सरहदीअ वारा अल-निसा वेलफेयर फाउंडेशन जो हिसो बणिजो, जीअं असां सभु गॾिजी सिंध में रहंदड़ हर ग़रीब मिसकीन ऐं बेवा जी मदद कयूं। जॾहिं त अल-निसा वेलफेयर जे मेन ऑफिस रानीपुर शहर में क़ाइमु कई वई आहे, जंहिं बि सरहदीअ वारे भाउ भेण खे हिन खेर वारे कम में ग़रीब मिसकीननि जी मदद करणी हुजे त असां सां गॾिजी मदद कनि। जॾहिं त उन मौक़े ते रानीपुर जे उन ग़रीब मिसकीन औरत अल-निसा वेलफेयर फाउंडेशन जे चेयरपर्सन मैडम शाहिदा भेलार खे पाणीअ जा नलका ॾियण ते दुआऊं ॾिनियूं ऐं शुक्रियो अदा कयो।